तन खे ज़बरदस्तीअ हिकिड़ी यूनिट में सलाहियो वियो त जीअं हिकिड़े सूबे जे टिनि सूबनि जे मथां अक्सरियत वारी बालादस्ती क़ाइमु करण जो मक़सदु पूरो करे सघिजे। ऐं अहिड़ीअ रीति बज़ाहिर पाकिस्तान जे ॿिन्ही भाङनि जे विच में बराबरी क़ाइमु कई वई, पर दर हक़ीक़त ओभर वारे भाङे ते बालादस्ती क़ाइमु ई रही, जंहिंजो नतीजो इहो निकितो जो मुल्क जे सालमियत जे मथां इंतिहाई मनफ़ी असर पिया। जीअं त मथे ज़िक्र कयल बालादस्तीअ खे मुस्तहकम करण ऐं उनखे दाइमी तरह बरक़रार रखण जे लाइ पाकिस्तान जे सफ़ेद ऐं सियाह जे मालिकनि वझु वठी ओलह पाकिस्तान जे पाणीअ ते इन लाइ कब्ज़ो करे वरितो त जीअं पंहिंजे बालादस्तीअ खे दवाम बख़्शण लाइ पाणीअ खे हिकिड़े मुखी हथियार तौरु कतब आंदो वञे। ईअं कंदे हुननि सिंध ऐं पंजाब जे विच में 1945 में थियल पाणीअ जे उन ठाह खे नज़रअंदाज़ कयो, जंहिं ठाह मुताबिक़ सिंध खे सिंधू नदीअ जे पाणीअ जो 75% हिसो मिलणो हो ऐं पंजाब जे नदियुनि चनाब, जहलम, रावी, सतलुज ऐं ब्यास मां 25% पाणी मिलणो हो। सिंधू नदीअ मां 75% ऐं बाक़ी 5 नदियुनि मथां 25% पाणी सिंध खे मिलणो हो। 1945 मुताबिक़ जेको वाटर एग्रीमेंट पैक्ट थियो हो सिंध ऐं पंजाब जे विच में 45 में, 2 सालनि खां पोइ पाकिस्तान ठहियो। इन करे तव्हांखे हुनजी अहमियत जो पतो पवणु घुरिजे त छो 45 में इहो अदनामो कयो वियो। ख़बर हुई त पाकिस्तान थींदो ऐं उनजो बुनियादु पाणीअ जे सिलसिले में इहो रहंदो जेको 1945 जे ठाह मुताबिक़ हो। पंजाब ते ॿी ॻाल्हि हुई उन उदनामे में त पंजाब ते बंदिश पियल हुई त उहो सिंध खां सलाह करण खां सवाइ ऐं सिंध जे घुर्बल मंज़ूरी हासिल करण खां सवाइ कंहिं बि क़िस्म जा आप पाशे जा कम शुरू न करे सघंदो। इन ठाराह जी पहिरीं भञिकड़ी इन ॻाल्हि सां थी त 1948 खां पोइ यानी 47 में पाकिस्तान ठहियो, 45 में वाटर ट्रीटी ठहियो, 48 में उनजी भञिकड़ी पंजाब जे तरफ़ां थी। इन ॻाल्हि सां थी त 1948 खां पोइ जल्दी पंजाब BRB लिंक कैनाल ठाहियो, जंहिंजे ख़िलाफ़ सिंध पंहिंजे नुमाइंदे मिस्टर मोहम्मद हाशिम गदर जे मार्फत पाकिस्तान जे पहिरीं दस्तूर साज़ असेंबली जे ऐवान में एहतजाज कयो ऐं नतीजे तौरु पंजाब जे सरकार खे खुलीअ तरह सां सिंध खां माफ़ी वठणी पई। जीअं त उन वक़्त खां वठी वेसा घातियुनि जो हिकिड़ो लंबो ऐं अहिड़ो ई हिकु तरफ़ो सिलसिलो शुरू थियो आहे ऐं पंजाब लिंक कैनाल ठाहे दरिया सिंध जे पाणीअ खे पंजाब तरफ़ खणी वञण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। पंजाब पंहिंजे वधंदड़ ज़रूरतुनि बल्कि पंहिंजे हवस जे पूराईअ लाइ जेके तरीक़ा अख़्तियार कया तन खे पाकिस्तान जे बुनियादी ज़रूरतुनि जे पूरत जो नालो ॾिनो वियो। हर वक़्तु चवंदो त पाकिस्तान जी ज़रूरत आहे, पर ज़रूरत हुई या न हुई त खेसि हुई, हवस संदसि पंजाब जो हुयो। जीअं त इहा ॻाल्हि तारीख़ी तरह साबित थियल आहे त पाणीअ जे कुदरती या रिवायती सप्लाई में दस्तअंदाज़ीअ जो अक्सर नतीजो इहो पियो निकितो आहे त फर्दनि, कबीलनि ऐं ख़ुदि मुल्कनि जे विच में लड़ायूं थियूं आहिनि। शुक्र आहे जो सिंध ऐं पंजाब जे विच में हेसि ताईं अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि कान थी आहे। उन जो सबबु इहो आहे त क़दीम तारीख़ी ज़माने खां वठी दरियाहनि जे पाणीअ जे ॿिन्ही धुरनि जे विच में तक़सीम अहिड़े नमूने सां थियल आहे, यानी सिंध ऐं पंजाब जे विच में तक़सीम कुदरती तरह सां अहिड़ी थियल आहे जो जेसीं ताईं उहा कुदरती तक़सीम सलामत रही तेसि ताईं सिंध ऐं पंजाब जे विच में पाणीअ जो को बि तकरार कोन हो ऐं कोन थी सघियो। लफ़्ज़ सिंध जी माना ई हुई सिंधूअ जी ज़मीन, छो त सिंध जो मतिलबु हो ई सिंधू नदी। पंजाब लफ़्ज़ जो इश्तिक़ाक़ अहिड़ो आहे
जो उन में सिंधुअ जो कोई इशारो या किनायो शामिल ई कोन हो। ख़ुदि धरतीअ जे इल्मुल अर्ज़ जियोलॉजी मुताबिक़ बि इन्हनि ॿिन्ही इलाइक़नि जे ॾाके बॾाके जेका इर्तिका थी आहे त इन ॻाल्हि जी अकासी पे कई आहे त ॿिन्ही धरतियुनि सिंध ऐं पंजाब जो पंहिंजे पंहिंजे ख़ासि नदियुनि सां अहिड़ो रिश्तो पे रहियो आहे जहिड़ो नए ॼावल ॿार जो नाड़ सां हूंदो आहे। सिंधु नतीजो आहे उन मिटीअ जो जेका सिंधु नदीअ मथां जबलनि तां हेठि आंदी आहे। साईं 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 माफ़ कजो। ख़ुदि धरतीअ जे इल्म यानी जियोलॉजीअ मुताबिक़ बि इन्हनि ॿिन्ही इलाइक़नि जो ॾाके बॾाके जेका इर्तिका थी आहे त इन ॻाल्हि जी अकासी कई आहे त ॿिन्ही धरतियुनि यानी सिंध ऐं पंजाब जो पंहिंजे पंहिंजे ख़ासि नदियुनि सां अहिड़ो रिश्तो पे रहियो आहे जहिड़ो नए ॼावल ॿार जो नाड़ सां हूंदो आहे। सिंध नतीजो आहे उन मिटीअ जो जेका सिंधु नदीअ मथां जबलनि तां हेठि आंदी आहे ऐं पंजाब सिंधुअ खां जुदा 5 भर्ती कंदड़ नदियुनि जे दुआबनि जे सैलाबी मिटीअ जी पैदावार आहे। जीअं त सिंध जी ज़िंदगीअ ऐं ख़ुशहालीअ जो दारो मदार दरिया सिंध आहे, तंहिं करे सिंध कुदरती तरह अहिड़ी हालत में आहे जो जेकॾहिं को बि माण्हू या का बि शइ दरिया सिंध सां हथ चुरांद करे थी त पोइ सिंध तमामु हसास थी वञे थी, बल्कि सिंधु दरिया जो पाणी सिंध जे वजूद लाइ एतिरो ज़रूरी आहे जेतिरो इंसानी जिस्म लाइ रफ़्त ज़रूरी आहे।